मेहर जे ॻोठ बागू तियोणो जे रहवासिन पीपी हारी कमेटी तालके मेहर जे अॻूणे सदर मोहम्मद सादिक महेसर, मोहम्मद अयूब महेसर, शफ़क़त महेसर ऐं ॿियनि जी अॻवानी में इंडस प्रेस क्लब मेहर अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो ऐं सख़्त नारेबाज़ी कई। इन मौक़े ते हुननि ॻाल्हाईंदे चयो त असां ॻोठ ख़ाली चारूदे खोंदी में 2015 में ज़मींदार काज़ी शरीफ़ महेसर खां 30 जरेब ज़मीन 1,25,000 जरेब जे हिसाब सां वरिती हुई, जंहिंजी एग्रीमेंट बि आहे, जंहिंमें काज़ी शरीफ़ महेसर असां खां 10 लख रुपया वरिता। बाद में हुन असां सां फॾो कयो त मां ज़मीन तव्हांखे न ॾींदसि। जॾहिं असां हुन ज़मीन जो रेवेन्यू ऑफिस मेहर मां रिकॉर्ड चेक करायो त उहो रिकॉर्ड काज़ी शरीफ़ महेसर जी भाॼाई मुख़्तियार बेगम जे नाले सां हो। उन बाद असां काज़ी शरीफ़ खे चयो त इन ज़मीन जो फ़ैसिलो करायो, पर हू किथे बि फ़ैसिले लाइ तयारु नाहे। हुन इहा ज़मीन पंहिंजे रिश्तेदार मोहम्मद अली कुरैशी खे लिखी ॾिनी। हुननि इल्ज़ाम हयो त मोहम्मद अली कुरैशी हाज़िर सर्विस जज आहे, जंहिंजो ज़मीन सां को बि वास्तो नाहे। उहिदे जो इस्तेमालु करे असांजी ज़मीन ठॿाइण थो चाहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट, IG सिंध, DIG हैदराबाद, SSP दादू ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो त काज़ी शरीफ़ महेसर ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।